मीरपुर ख़ास मां ब्यूरो चीफ शाहिद मेमण मूजिब दिलबर मेहर थाणे जे हद ॻोठ ब्याम सिंह मां 2 महीना अॻु मुबैना अगवा थियल नारी पूजा मेघवाड़ खे बाज़ियाबी ऐं संदसि वाटसन ते पुलिस पारां ड्यूटी अटका जो केस दाख़िल करण ख़िलाफ़ पाकिस्तान दरावड़ इतिहाद जे सर ते वाटसन ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां रैली कढी प्रेस क्लब कीअं एहतजाज मुज़ाहिरो करण बाद धरणो हंयो वियो। रैली में पाकिस्तान दरावड़ इतिहाद जे चेयरमैन फ़क़ीशी वाकछी, नारी जे अमड़ कमली, डॉक्टर हुमेर जाट, निर्मल कुमार, लाला अज़हर ऐं ॿियनि वरी अंग में शिरकत कई। इन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो जी त सभिनी खे ख़बर आहे सिंध में हर रोज़ असां जूं खोड़ सारियूं नाबालिग हिंदू न्याणियूं 12-13-14 सालनि जूं अगवा करे उन्हनि जो जबरन मज़हब तब्दील करे ज़बरदस्ती शादी कयूं वञनि थियूं। ईअं ई जेको 2 महीना अॻु में हिते जी पूजा मेघवाड़ आहे उनखे ज़बरदस्ती अगवा करे उनजो जबरन मज़हब तब्दील कराए हिकिड़ो अलाह भाई शर नाले माण्हू जेको निकाह कयो। कल जॾहिं इहा छोकिरी 2 महीननि खां पोइ जॾहिं कोर्ट में पेश थी आहे, कोर्ट में पेश थींदे जॾहिं माइटनि ते न्याणी जी पूजा मेघवाड़ जी नज़र पई आहे त न्याणी दाऊं करे कूकूं करे वञी माउ पीउ जे गले लगी आहे। जॾहिं उहा गले लगी आहे तो उन्हनि जवाबदारनि शर बिरादरी जे 40 खां 50 माण्हुनि उन्हनि असांजे मेघवाड़ बिरादरी जी औरतुनि ऐं मर्दनि सभिनी ते हमलो कयो। पूजा मेघवाड़ हुई उन ते तशद्दुद कयो, उनजे वालिद साहब ते, उनजी माउ ते। लेकिन पुलिस जेका असां सां नाइंसाफ़ी कंदे पूजा जे वालिद, पूजा जे मामे उन्हनि ते जेका असां जहिड़े जो केस दाख़िल कराए छॾियो। हालांकि हमलो असांजे माण्हुनि ते थियो आहे, ज़ख़्मी असांजा माण्हू थिया आहिनि, न्याणी असांजी ते तशद्दुद थियो आहे। पुलिस जेका टाउन पुलिस असांजे माण्हुनि ते केस दाख़िल कयो आहे ऐं जेका न्याणी आहे उहा कोर्ट जे अंदर वीडियो वायरल आहिनि, दाऊं बि करे कूकूं बि करे ख़ुदा रा मूंखे पंहिंजे माइटनि सां गॾु वञणु ॾियो ऐं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञण थी चाहियां, पर कोर्ट उनखे जेको सो बयान ॿुधण बजाए माइटनि जे हवाले करण बजाए उनखे 2 ॾींहंनि जे लाइ दारुल उलूम मोकिले छॾियो आहे। उन हवाले सां IG सिंध साहब खे, DIG मीरपुर ख़ास, SSP मीरपुर ख़ास खे बि आगाह कयो आहे, चयो आहे ख़ुदा रा जी इन्वेस्टिगेशन करायो। ही सिधो सो कूड़ो केस दाख़िल आहे। असांजी न्याणी अगवा थी, असांजी न्याणी ते तशद्दुद थियो, असांजे माण्हुनि ते तशद्दुद थियो ऐं केस बि असां ते दाख़िल थियो। इहा सिधी सवी जेका असां मां सम्झां थो बेवाजिबी आहे। उन खां अलावा दारुल उलूम में छोकिरी खे 2 ॾींहं मोकिलियो आहे। असांखे ख़ुदशा आहिनि त न्याणी खे जेको हुते टार्चर करे बेजारे धमकियूं ॾेई उनखे जेको ब्लैकमेल करे उनजा बयान जेके से बदिलाया वेंदा, उन करे आला इख्तियार नोटिस वठनि पूजा मेघवाड़ खे जेको हर हाल वारसनि जे हवाले कयो। अॻवाननि चयो त 14 सालनि जी पूजा मेघवाड़ खे अगवा बाद मज़हब तब्दील कराए शादी कई वई आहे। गुज़िर ॾींहुं पूजा मेघवाड़ अदालत में पहुची माइटनि सां मिली चवंदी रही त मूंखे पाण सां गॾु वठी हलो, जंहिं ते शर बिरादरी जे माण्हुनि मछिड़जी संदसि माइटनि ते हमलो कयो। पुलिस पारां शर बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां पूजा मेघवाड़ जे वालिद रितो मेघवाड़, मामे नारायण ऐं 3 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ ड्यूटी अटका जो केस दाख़िल करे संदसि वालिद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन चयो त अदालत वारा नारी खे सेफ हाउस मोकिलियो वियो आहे। असां अदालत सां गॾु इहा अपील था कयूं त नारी जो बयानु वठी संदसि बयान मूजिबि फ़ैसिलो कयो वञे।